जमानी पे मूंसां शामिल आहिनि। यकीनन ही प्रोग्राम माहौल सां मुतलिक़ आहे। हिन में माहौल जे बारे में ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि। अवाम में सुजाॻी पैदा करण जे लाइ त माहौल असांजे लाइ केतिरे क़दुरु अहम आहे ऐं वण पोखणु या वणनि जी हिफ़ाज़त करणु केतिरे क़दुरु असांजे लाइ जेको आहे सो सुजाॻी पैदा जेकॾहिं थींदी त फ़ाइदेमंद आहिनि इहे शयूं। ॿी ॻाल्हि त कुझु कॉन्फ्रेंस बि हली रहियूं आहिनि, कुझु सेमिनार्स शुरू थी चुका आहिनि। माहौल में जेका ही गदिलाण आहे, जेका आलूदगी फैलिजी वई आहे, इन जी रोकथाम जे लाइ तव्हां ॾिठो हूंदो, कल्ह ख़बरुनि में ॿुधो हूंदो त माहौल खे रोकण जे लाइ सेमिनार्स इस्लामाबाद में शुरू थिया आहिनि, माहौल जी आलूदगी खे रोकण जे लाइ। त उन सां गॾु असांखे बि पंहिंजे सूबे में पंहिंजे आस पास माहौल खे ख़ूबसूरत रखिणो आहे, तमामु प्यारो ठाहिणो आहे, माहौल खे ऐं साओ सताबो रखिणो आहे त जीअं असांजो जेको माहौल आहे तमामु ख़ूबसूरत ऐं साओ सताबो नज़र अचे। तव्हांखे ख़बर आहे त बहार जी मौसम अची चुकी आहे ऐं बहार जी जेका मौसम आहे उहा उदास दिलियुनि खे ख़ुशि करे वेंदी आहे। बहार जी मौसम में तव्हां ॾिठो हूंदो जेके वणनि में गौंच फुटंदा आहिनि, उन्हनि सां बि कोई बहारी अची वेंदी आहे। वण सावा, छो जो माण्हू अॻ में वण वढाए छॾींदा आहिनि, उन्हनि खे छांगराए बि छॾींदा आहिनि त जीअं ई मौसम बहार शुरू थिए त गौंच फुटनि ऐं गुल जेके आहिनि वधीक ख़ूबसूरत रंगनि सां जेके आहिनि टिड़ी बीहंदा आहिनि ऐं असांजी जेका रूह आहे उहा तमामु घणी मुअतन थी वेंदी आहे, ख़ुशि थींदी आहे। हिकिड़ो गीत ॿुधंदासीं, हुन खां पोइ हिकिड़ी रिपोर्ट आहे इम्तियाज़ अब्बासी हवाले लाइ माहौल मुतलिक़ तयारु कई आहे। अचो त पहिरीं गीत था ॿुधो। केमिस्ट्री
डिपार्टमेंट में स्टार्ट वरितो शायदि पहिरियां हिन जा जेके हुआ डायरेक्टर सर खावर साहब ऐं बैदुल्ला अब्बासी साहब जेके केमिस्ट्री जा वेल नोन नाला आहिनि हुननि हिनखे स्टार्ट कयो ऐं ज़रूरत छो जो एनवायरमेंट जी हुननि आहे इहो की अॼुकल्ह पॉल्यूशन जेतिरी वधी रही आहे असांखे ट्रीटमेंट जे लाइ कुझु न कुझु इशू जेके आहिनि एनवायरमेंटल जा उन्हनि खे डील करण जे लाइ अवेयरनेस त हुजणु घुरिजे जॾहिं एजुकेशन हूंदी त पोइ माण्हुनि में हल करे सघे जेके ॾींहं ब ॾींहं असांजी एनवायरमेंट ख़राब थी रही आहे असांजी ज़मीन खे अर्थ खे प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि खे ई जे सोच सां इहो हिन जी बुनियादु रखी वई ऐं इनिशियली हिननि में MSc प्रोग्राम शुरू कयो वियो 2 सालनि जो MSc प्रोग्राम हो पोइ हुन खां पोइ ई काफ़ी अरसे ताईं हुते ई नंढे डिपार्टमेंट में हलंदो रहियो 2013 खां हिन में असां बाक़ाइदा BS प्रोग्राम 4 सालनि जो प्रोग्राम आहे उहो असां स्टार्ट कयो ऐं मां बि हिन डिपार्टमेंट खे जॉइन कयो 2013 में ऐं असांजे जॉइनिंग सां पोइ हिते असां MPhil ऐं PhD प्रोग्राम बि जेको प्रीवियसली हो सही पर सीज़ थी वियो हो नॉन अवेलेबिलिटी ऑफ फैकल्टी जे करे तंहिंजे करे इहा ई सभु ज़रूरत हुई की असां इहे प्रोग्राम्स वरी स्टार्ट कयूं ऐं जेके बि एनवायरमेंट जा प्रॉब्लम्स आहिनि असांजी सोसाइटी में उनखे डील करण जे लाइ जेको रिसर्च जो डोर आहे उहो ओपन कयो। अच्छा तव्हां जो छा कहना ग्लोबल वार्मिंग ऐं क्लाइमेट चेंज में कहिड़ो फ़र्क़ु आहे असल में माण्हू काफ़ी कंफ्यूज़ हूंदा आहिनि ग्लोबल वार्मिंग क्लाइमेट चेंज हिन में थोरो साईं फ़र्क़ु ॿुधायो तव्हां। हा इहे बिल्कुलु छो जो कंफ्यूजन ईअं थींदी आहे की अक्सर माण्हू ग्लोबल वार्मिंग या क्लाइमेट चेंज खे इंटरचेंजेबली यूज़ मतिलबु सम्झनि पर जीअं त ही ॿ टर्म्स आहिनि जीअं असां उन्हनि खे सम्झाइण लाइ ईअं चई था सघूं जीअं असां चऊं था की वेदर छा आहे ऐं क्लाइमेट छा आहे त वेदर खे अगरि ॾिसूं था त असां चऊं था त अॼु वेदर ॾाढो हॉट आहे या अॼु क्लाउडी आहे त मीन्स के वेदर इज़ अ शॉर्ट टर्म चेंजिस हुन में क्लाइमेट में ऐं क्लाइमेट जेको आहे हिकिड़ो ब्रॉड टर्म चेंजिस थी वेंदो जंहिंमें ओवरऑल तव्हांजो ह्यूमिडिटी पाणी जो टेम्परेचर ऑल ओवर वधंदो आहे ग्लोबल क्लाइमेट चेंज जेको चवंदासीं त हुन में ग्लोबल वार्मिंग बि ईंदी पर ॿिया इफेक्ट जेके आहिनि वार्मिंग जे करे ॿिया बि फॉसिल फ्यूल जी बर्निंग जे करे ॿिया इफेक्ट फॉर एग्ज़ाम्पल सी लेवल राइज़िंग आहे उहे वधी रही आहे मुस्तक़िल या असांजी ही जेके ग्लेशियर्स आहिनि ही मेल्ट थियणु शुरू थी विया आहिनि या असांजा जेके फ्लावरिंग एंड प्लांट जा सीज़न ब्लूमिंग जा उहे शिफ्ट थी रहिया आहिनि टाइम टू टाइम के पहिरीं अगरि जनवरी टू फेबरवरी थींदा त हाणे उहे अॻिते एक्सटेंड थींदा आहिस्ता आहिस्ता सुरंदा था वञनि त इहे चेंजिस जेके आहिनि इहे क्लाइमेट चेंजिस आहिनि जॾहिं त ग्लोबल वार्मिंग सिर्फ़ु वार्मिंग खे केतिरो टेम्परेचर असांजो रेगुलर ट्रैक ते अची वियो आहे की हर एवरेज चऊं था की जेको एस्टिमेट कयो आहे की 6 डिग्री एवरेजली असां मुस्तक़िल वधंदे जी तरफ़ वञूं था। अच्छा सही तमामु सुठी तरह सां तव्हां ग्लोबल वार्मिंग ऐं क्लाइमेट चेंज जो असांखे सम्झायो। अच्छा ॿियो सिंध अंदरि जेको इन्वायरमेंट जा हींअर कहिड़ा इशूज़ आहिनि सिंध अंदरि डिफॉरेस्टेशन तमामु वधी वई आहे वॾो काज़ आहे इहो असां तव्हां उनखे मतिलबु कीअं ॿुधाईंदा कहिड़ा कहिड़ा तव्हांजी नज़र में। हा मां त सम्झां थी की ॾिसो असांजो इहो सॼो जेको एनवायरमेंट असांजी हिकु त पॉपुलेशन ग्रोथ आहे जेको असांजा काज़ आहिनि पॉल्यूशन खे वधाइण जे लाइ इहो आहे वरी असां वटि इंडस्ट्री शुरू थी वई आहे जॻह ते उहो आहे पोइ इहे शयूं आहिनि जेके असांखे प्रॉब्लम जी तरफ़ वठी वञी वयूं त जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे हिननि सभिनी एक्टिविटीज़ सां मतिलबु कंसर्न आहिनि ठीकु आहे पोइ इहा शयूं असांखे पॉपुलेशन खे शेल्टर ॾियण लाइ असांखे वुड बि खपे थी की असांजो फर्नीचर्स ठहनि घर ठहनि इहे सभु शयूं अची थियूं वञनि वरी डिफॉरेस्टेशन खे फेस करिणो थो पए। तव्हांजे मुताबिक़ यूथ ई आहे जेको हे सॼो किरदारु अदा करे सघे थी असांजे सॼे एनवायरमेंट में तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो बिल्कुलु इहे हुयूं असांजो मैडम फरियाल आलमानी साहिबा जिन असांखे टाइम ॾिनो ऐं तव्हांखे एनवायरमेंट जे बारे में आगाह कयो इनशाला ईंदड़ प्रोग्राम में मिलंदासीं तेसि ताईं ईंदा पंहिंजे हॉस्पिटल जे आस मौजूद सामीन इम्तियाज़ अब्बासी डॉक्टर फरियाल आलमानी खां जेका माहौल मुतलिक़ ॻाल्हि उहा मूंखे ॿुधाई यकीनन माहौल मुतलिक़ ई ॿुधी हूंदी ऐं हीअं सां लाइ हूंदी त असांखे बि ईअं करणु घुरिजे माहौल खे बहितर बनाइण जे लाइ असांखां जेको कुझु मिली सघे थो हुन में पंहिंजो किरदारु अदा करणु खपे।
हाणे माहौलियाती सिलसिले खे माहौलियाती क्विज़ सिलसिले खे शुरू कंदासीं। जीअं त मूं गुज़िरियल हफ़्ते तव्हां खां सवालु कयो हुयो ऐं पाकिस्तान जे कहिड़े सूबे में बिलियन ट्री मनसूबो शुरू कयो वियो आहे ऐं केतिरा वण अञा ताईं लॻाया विया आहिनि। सूबे ऐं वणनि जी तइदाद ॿुधायो। सूबे जे बारे में त सभिनी मुंहिंजे ख़्याल में सही लिखियो आहे, बाक़ी वणनि जी तइदाद तव्हां सही न आहे लिखी। ऐं बार बार चवंदी आहियां त सुवालु पूरो ॿुधंदा कयो ऐं जवाबु बि पूरो लिखी मोकिलियो। रुगो जवाबु हिकिड़े सुवाल जो लिखी मोकिलण सां उन सुवाल खे असीं सही न मञींदासीं। तव्हां बिल्कुलु पूरो जेको जवाबु आहे उहो लिखी मोकिलींदा कयो त केतिरा वण। ऐं इहो बि मांखे ॿुधाईंदी हलां त जेकॾहिं आईंदा ख़त तव्हां जंहिंमें सही जवाबनि जी जेका तइदाद आहे उहा सही न हूंदी त उन ख़त खे असीं प्रोग्राम में शामिलु न करे सघंदासीं। मादरत इन लाइ त तव्हां गौर सां ॿुधो ऐं पूरो जवाबु मुफ़सिल जवाबु जिते तव्हांखे सुवालु मिले थो उते पूरो जवाबु लिखियलु हूंदो आहे। उहा थोरी जेकॾहिं डिटेल समेत जवाबु मोकिलींदा त असांखे वधीक ख़ुशी थींदी। जीअं मूं ॿुधायो बिलियन ट्री मनसूबो शुरू कयो वियो आहे। केतिरा वण अञा ताईं लॻाया विया आहिनि। सूबे ऐं वणनि जी तइदाद ॿुधायो। त मौज़े सामाइन हिन जो सही जवाबु आहे KPK ख़ैबर पख्तूनख्वा सूबो आहे। ऐं सही जवाबु में इहो बि आहे त 1 बिलियन या 1 करोड़ वण पोखिया वेंदा, पर सही जेको जवाबु आहे उहो आहे त 1 अरब 18 करोड़ 80 लख वण लॻाया विया आहिनि। ऐं इहो सिलसिलो अञा जारी आहे। सही जवाबु इहो ई आहे जेको मूं तव्हांखे ॿुधायो त सूबो ख़ैबर पख्तूनख्वा 1 अरब 18 करोड़ 80 लख वण लॻाया विया आहिनि। हिकिड़ो सुठो मनसूबो आहे। असांखे बि घुरिजे त वण वधि खां वधि पोखूं त पंहिंजे सूबे जे माहौल खे असां मतिलबु बहितर बणाए सघूं था। ऐं मुंहिंजी इहा जेका अपील आहे यकीनन कॾहिं न कॾहिं तव्हांखे ज़रूरु महसूसु थींदी त काश हुन वक़्त में असीं अदी ॻाल्हि मञियो हा। हिन रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे प्रोग्राम साईं सता बी धरती में असांखे इहो मैसेज ॾिनो वेंदो हो। जेकॾहिं असीं इहा ॻाल्हि मञियो हा त अॼु असां बि अहिड़े ख़ूबसूरत थियासीं। मूंखे लॻे थो त तव्हां यकीनन वण पोखींदा ऐं उन्हनि वणनि जी हिफ़ाज़त कंदा। ऐं इहा सोच नथी रखां, पर तव्हां इन ते अमल जे करे कंदा त असांखे अञा बि वधीक ख़ुशी थींदी। ऐं सही जवाब जिन महिरबानी असांखे लिखी मोकिलियो आहे उन्हनि जे नालनि खे बि शामिलु कंदासीं। ॻोठ बहराम ख़ान शहर लगजाम साहब खां वफ़ा गुल शेर बलोच, शाहिद हुसैन शेर बलोच, नज़ाकत हुसैन शेर बलोच ऐं ग़ुलाम फारूक सरवर शेर बलोच। ऐं शहर जाम साहब खां सीनियर रेलवे जमादार मोहम्मद यूसुफ ज़रदारी, वफ़ा गुल शेर बलोच, जूनियर निज़ाम ख़ान ज़रदारी। सही जवाबु असांखे लिखियो आहे दरगाह मेहदी शाह जिलानी फैज़गंज खां सजाद अली शेर बलोच, ॻोठ मोहम्मद इब्राहिम शेर फैज़गंज खां इमरान अली शेर बलोच, करोनी फैज़गंज खां ख़ामोश खलीलुर्रहमान शेर बलोच, ॻोठ उस्ताद ख़ान मोहम्मद शेर फैज़गंज खां समीम रहमान शेर बलोच ऐं अखरी चौधरी फैज़गंज खां उदास मोहम्मद उस्मान शेर बलोच। ऐं मोहम्मद उस्मान शेर बलोच तव्हांजो ख़त बि मिलियो आहे, उहो बिल्कुलु पढ़ियो आहे। तव्हां दुआऊं लिखियो आहिनि, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। ऐं असां बि हिन बारे में चवंदासीं त तव्हां बि असांखे पंहिंजी दुआउनि में बिल्कुलु यादि कंदा आहियो। सही जवाबु असांखे लिखियो ॻोठ मिठा ख़ान जोखियो खां मेहरदीन जोखियो। अदा तव्हांजो तारुफ़ पढ़ियो हुयोसीं, यकीनन असां तव्हांजो तारुफ़ घुरायो हुयो ऐं ॿ भेरा लिखियो हुयो त हिकु भेरो असां नशीब कयो। ॻोठ पुनल ख़ान चांडियो खां अमीर बख़्श चांडियो। ऐं इन खां अलावा असांखे ॿियूं बि पर्चियूं मिलियूं आहिनि। ऐं यकीनन कुझु उन्हनि महिरबानी जे दोस्तनि पर्चियूं लिखियूं आहिनि, कुझु हिननि पाण लिखी मोकिलियूं आहिनि। ऐं कोशिशि कंदुसि त सभिनी खे शामिलु कजे। सागड़ खां असांजी भेण महक बलोच बिल्कुलु सही जवाबु ॾियारे मोकिलियो आहे। ॻोठ खमरे खां M इब्राहिम राजड़, आतणा मोरी खां मोहम्मद इसाक महर ऐं वफ़ा वली मोहम्मद महर, दरगाह पीर वसण शरीफ़ खां नाज़िम अली शेर बलोच, झोल खां मोहम्मद नसीम हैदरी ऐं फ़कीर मोहम्मद हैदरी, शहर किपरे खां अब्दुल जलील लग़ारी, शहर सागड़ खां आज़ाद आज़म मरी जो बि असांखे बिल्कुलु सही जवाबु मिलियो आहे। ऐं हीअ ख़त असांखे लिखियो आहे शहर बदीर खां सनम हनीफ़ मेमण, शहर हिमोरनो खां मोहम्मद हसन शहर, मोहम्मद अमीन शहर ऐं मोहम्मद अनस शहर हिन जो नंढड़ो आहे। उन्हनि बि बिल्कुलु सही जवाबु लिखियो आहे। ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में सूबो लिखियो आहे शहर उनरपुर खां फोटो खोसो, ॻोठ आलम खां जरवार लॻ काठड़ी खां सद्दाम हुसैन जरवार, अयास अली जरवार, इनायत अली जरवार। ऐं हीअ ख़त असांखे ख़ैबर पख्तूनख्वा जे सूबे जे बारे में ॻोठ हाजी खंडो मरी खां अलहवर आयो बि असांखे सही जवाबु लिखियो आहे। ॻोठ आलम खां जरवार खां शाहिद अली जरवार बि सही जवाबु लिखियो आहे। ऐं हीअ ख़त असांखे साॻी ॻोठ खां दोस्त अली जरवार, वफ़ा दोस्त अली जरवार जो बि सही मिलियो आहे। हीअ ख़त माहौलियाती क्विज़ जो जवाबु असांखे नालो मुख़्तियार अली बलोच झुंग शाही खां बिल्कुलु तव्हां वॾा सही जवाबु लिखियो आहे। असां पंहिंजे प्रोग्राम में उनखे वॾी ख़ैर चवंदासीं। ऐं नसीर वाह जुडे खां मुख़्तियार अली मेमण ऐं अता महरान अली हसन ख़ास
ख़ासि केली तव्हांजो सही जवाबु आहे ॻोठ अकरी शरीफ़ खां उदास मोहम्मद आलम शेर बलोच मंसूर आलम शेर बलोच ऐं इन खां अलावा खोड़ सारा खत आहिनि ऐं चाहींदसि त हाणे उन्हनि खे बि शामिलु कजे मलिक शाह नवाज़ लॻ कोटड़ी खां ताज मोहम्मद ख़ासि केली बि असांखे बिल्कुलु सही जवाबु मोकिलियो आहे थियो ईअं आहे जो अवां पर्चियूं एतिरियूं आहिनि जो खोलींदे खोलींदे काफ़ी टाइम लॻी थो वञे ऐं जेको पहिरीं करे छॾींदी आहियां पर कॾहिं कॾहिं के वरी जेके पर्चियूं आहिनि रहिजी बि वेंदियूं आहिनि त असांखे शिकायत हूंदी आहे त असांजे नालनि खे अवां शामिलु नथा कयो त मां कोशिशि कंदसि त इहे पर्चियूं मूंखे हिकिड़े ख़त में 10 15 मिलनि थियूं उन्हनि खे पहिरीं शामिलु करे छॾिजे ॻोठ सन्याणी लाखेर खां वफ़ा वज़ीर अहमद लाखेर ऐं शिराज अली लाखेर ऐं ॻोठ मोहम्मद उस्मान थेबे खां ग़ुलाम अली थेबो हीअ ख़त असांखे लिखियो आहे शहर बांदी खां इरशाद अली उजण ॻोठ हाजी मुरीद टालपुर झोल खां हाजी मीर अकरम अली टालपुर उॾेरलाल स्टेशन खां ग़ुलाम हुसैन खोसो दिलशाद अली खोसो सही जवाबु फौजदार बलूचिस्तान खां टकरी मरी बलोच जो मिलियो आहे फुलजू खां अहमद ख़ान मरी बलोच जो सही जवाबु मिलियो आहे नवाब शाह खां आशिक़ ख़ासि केली ऐं सिटी नवाब शाह खां मीर अमानुल्ला बिरोही ऐं इसजान बिरोही गाज़ी ख़ान खोसो ऐं साजिद विलू खोसो फराम शाह बाज़ार काज़ी अहमद खां सही जवाबु लिखियो आहे ऐं हीअ जवाबु असांखे नओं कोट खां हाजी ख़ान ख़ासि केली इहे मलिक पाड़े फुल जूं खां आबिद अली मलिक सही जवाबु लिखियो आहे ऐं बाक़ी तव्हां हिननि खे ख़त आहिनि उहे तव्हां लिखियो त गुज़िरियल भेरे अवां कुणो जेको आहे अहमद ख़ान मरी बलोच भाउ तव्हां लिखियो आहे त गुज़िरियल हफ़्ते कुणो कोन करियो इन खां अलावा अर्ज़ु त अवां गुज़िरियल प्रोग्राम में इज़हार कयो त अवां मुंहिंजी तहरीर खे ईंदड़ प्रोग्राम में जाइ ॾींदा इन करे हिन भेरे नई तहरीर नथो वञा त बिल्कुलु अॼु बि जेकॾहिं टाइम मिलियो त इनशा अवांजी जेका तहरीर आहे उनखे ज़रूरु शामिलु कंदासीं गवर्नमेंट मिडल स्कूल इस्माइल जो ॻोठ खां अब्दुल मुसविर मरी मुमताज़ नवड़ी सजाद मरी यासिन नवड़ी ऐं बाबर उमर तव्हां जीअं त लिखियो हुयो त असां 8वीं क्लास जा शागिर्द आहियूं तव्हां बि जेकॾहिं हाणे पंहिंजी पढ़ाई ॾे तवजो ॾियो छो त मार्च महीने में जेको आहे सो इम्तिहान थियण वारा आहिनि प्रोग्राम हलंदा रहंदा अवां बिल्कुलु ॿिया प्रोग्राम ॿिए टाइम ते ॿुधी सघो था पर मुंहिंजी अवां खां गुज़ारिश आहे त अवां वक़्तु जेको हिते ज़ाया कयो उन खां बहितर आहे त अवां पंहिंजी तालीम जी ऐं जेका आहे सा तयारी कयो पंहिंजे इम्तिहान जी तयारी कयो हिन सां यकीननि अवांखे फ़ाइदो थींदो ॻोठ बिल्लू पवार खां मोहम्मद यूसुफ पवार मुनीर अहमद पवार सलील अहमद पवार सही जवाबु लिखियो ॻोठ मेठारो खां दावच लखपुर जी स्टेशन खां मोहम्मद अयूब डावच सुमैर अली डावच मोहम्मद ख़ान डावच ऐं साई सतावी में सही जवाबु लिखियो प्रीतम आबाद खां मोहम्मद रहीम बिरोही ॻोठ गुलहसन बिरोही खां अली नवाज़ बिरोही इनायत अली बिरोही ऐं हिननि जा साथी शाद कानूनी कंबर खां एजाज़ हुसैन गोपांग अल्ताफ़ एजाज़ हुसैन गोपांग आबिदुल मौला एजाज़ हुसैन गोपांग इन खां अलावा मीरपुर बठूरे खां तबसुम सैफुल्ला खत्री सागर सोहेल खत्री उज़ैल अहमद अबू मेमण अहमद ख़ान मेमण बशीर अहमद शेख फुलजी बुलेज दादू खां दातल ख़ान चन्ना ज़ीशान अली चन्ना रिज़वान अहमद चन्ना ॻोठ हाजी मुरीद टालपुर झोल खां मीर फयाज़ अली टालपुर कोट नवाब खां मोहम्मद उस्मान बुगटी जान मोहम्मद कबरी ग़ुलाम अली बुगटी ऐं साई सतावी धरती में ॻोठ ग़ुलाम हुसैन जलालाणी का नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी महबूब नाज़ जलालाणी आरज़ू असलम मुख्तियार नाज़ जलालाणी ऐं सही जवाबु लिखियो जुबे का इश्तियाक अनवर क़ाइम खानी तव्हांखे बि असां पंहिंजे प्रोग्राम में पहिरीं ख़ैर चवंदासीं अवां जेकॾहिं सही जवाबु लिखो था त बिल्कुलु अवांजो हक़ आहे असां अवांखे बिल्कुलु पंहिंजे सिलसिले में जाइ ॾींदासीं ॻोठ बागो ख़ान शाहाणी खां अब्दुल नबी शाहाणी कामरान अली शाहाणी तने ग़ुलाम अली खां मोहम्मद बख्श लुंड शहर कंबर अली ख़ान खां हाजी मोहम्मद रमज़ान गोपांग शकील रमज़ान गोपांग ऐं बलोचाबाद चुमशाही का नाज़ सरदार अली बलोच दिलदार अली बलोच ॻोठ सैफल ख़ान छोटो खां शाह अब्दुल शकूर छोटो बिलावल ख़ान छोटो शहर बेराणी खां मौला बख्श मरी ॻोठ हाजी मोहम्मद याकूब मरी फुल जूं खां मोहनदास ओड ऐं शामनदास ओड ऐं हिन खां अलावा असांखे शहर बुलाड़ जी खां ग़ुलाम रसूल नोहाणी नंढड़ो
जतोई मिठी दरबार कर जे गोटा काठड़ी थर खां महबूब अली बलोच रमज़ान बलोच गोटा हाजी सुल्तान लुंड खां प्यार अली लुंड कुनरी खां चवन कुमार कोहली संगीता पारस ऐं अनीता चौहान इन खां रुस्तम पवार असांखे गोटा पुनो ख़ान पवार खां सही जवाबु लिखियो आहे रखा ॾिनो जुड़े जो असांजे प्रोग्राम में शामिल आहे ऐं खमो जुड़े जे खां इहे हुआ उहे नाला जिन खे असां पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयो कुझु ख़त अञा बि बोर्ड आहिनि जिन में रुगो तहरीरूं लिखियलु आहिनि पर यकीननि तव्हां मुंतज़िर हूंदा त इन्हनि मां कंहिंजो गुणो निकिरे असां सही त तव्हां चओ गुज़िरियल हफ़्ते गुणो न कढायो हुयो पर हिन हफ़्ते असां गुणो बिल्कुलु कढायो आहे हुन महिरबानी जो ख़त ईंदड़ हफ़्ते शामिलु थींदो ऐं हुनजी पसंदि जो हिकिड़ो गीत बि ॿुधंदासीं गुज़िरियल हफ़्ते असां गीत इन करे न ॿुधी सघियासीं जो हिकिड़ी रिपोर्ट हूंदी आहे कॾहिं 5 मिंट जी कॾहिं 10 मिंट जी और रिपोर्ट बि असांखे ॾियणी हूंदी आहे जेकॾहिं टाइम मिलंदो आहे त असां बिल्कुलु हुन महिरबानी खे शामिलु कंदा आहियूं जेकॾहिं टाइम न आहे हूंदो त पोइ हुन माज़रत सां शामिलु न थी थो असां गुणो कढायोसीं जंहिं महिरबानी जो ख़त गुणे में निकितो उहो आहे शहर सागड़ खां आज़ाद आज़म मरी खे चवंदासीं त पंहिंजो मुख़्तसर तारुफ़ पंहिंजी पसंदि जो गीत मोकिले ईंदड़ हफ़्ते जेकॾहिं वक़्तु मिलियो त बिल्कुलु अदा तव्हांजो तारुफ़ ऐं पसंदि जो गीत असीं शामिलु कंदासीं लाहौर कैंट खां असांजी भेण शबाना अंजुम बि सही जवाबु असांखे लिखी मोकिलियो इन खां अलावा चंबड़ शहर खां भेण हिरम बलोच प्रोग्राम ॿुधंदी आहे हुन बि सही ॾींहुं असांखे जवाबु लिखी मोकिलियो यकीन तव्हां सवालनि जो जवाबु लिखो था तव्हांजो बक़ाइदा असां तव्हांखे प्रोग्राम में शामिलु कयूं मुंहिंजे साम्हूं ईंदड़ हफ़्ते जो सुवालु अवांखे नोट कराईंदी आहे यकीन हीउ सुवालु जेको आहे इहो एॾो मुनफ़रिद कोन्हे अवां सभिनी खे हिन जा जवाबु ईंदो ऐं अवां लिखी मोकिलींदा हाणे जीअं त बहार जो मौसम अची चुकी आहे अवां वण जेके पोखजनि था उन्हनि जा फ़ाइदा लिखी मोकिलियो बहार जे मौसम में जेके वण लॻंदा उन्हनि जा फ़ाइदा लिखी मोकिलियो त इन सां माहौल ते केतिरे क़दुरु जेको आहे सही आलूदगी जेका आहे उन्हनि खां इहे वण महफ़ूज़ करे सघंदा वणनि जी जेका अहमियत आहे उन जे बारे में मुख़्तसर तहरीर लिखो भले 2 लाइनुनि में या 3 लाइनुनि में घणी तफ़सील न लिखो पर वणनि जे बारे में लिखी मोकिलियो ईंदड़ हफ़्ते इनशाला बहार जो मौसम आहे असां कोशिशि कंदासीं त उहे तहरीरूं अवां शामिलु कयूं जिन में वणनि जी जेका फ़ाइदा आहिनि उन्हनि जे बारे में हुजे ऐं हीअ तहरीर असांखे शहर गोलाची खां ग़ुलाम रसूल लोहाणी जी मिली आहे हिन लिखियो आहे त जेकॾहिं वण असीं पोखींदासीं वण जी हिफ़ाज़त कंदासीं त तमामु बहितरु आहे ऐं वणनि जे हेठां वेही जेकॾहिं माण्हू सुठा सुठा किताब पढ़ंदो त अञा बि वधीक मज़ो ईंदो बिल्कुलु तव्हां सही चयो आहे पैगाम आहे त हसद ऐं कूड़ खां बचो ऐं हसद ऐं कूड़ जे करे इंसान जो जेका आहे पाड़ियो खोखलियूं करे थो छॾे बिल्कुलु तव्हां सही लिखियो आहे हसद खां बचणु घुरिजे हसद कॾहिं बि न कयो ऐं इन खां अलावा असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो आहे असांजी भेनरुनि उमरकोट खां गुलनाज़ जो सागड़ खां काविश कीरियो गुटलाल बख्श नोतकाणी खां खुशबा सवेरा सुमेरा ऐं मारिया नोतकाणी बिटशा खां शाइस्ता बतूल ऐं मासूमा गंबड़ खां ज़ुबैदा बलोच प्रिया बलोच नाज़ बलोच ॾाढो कैसर में शबाना ज़ुबैदा असांजो प्रोग्राम ॿुधी रहियो आहे शहबाज़ कालूरी बदीन में शानानी में उहो प्रोग्राम पे ॿुधे गुट गुल मोहम्मद ईसपाणी में नज़र अली ईसपाणी पंहिंजे साथियुनि समेत प्रोग्राम ॿुधी रहियो आहे ऐं भान सईदाबाद में हबीबुल्ला लुंड बलोच मसूद मुख़्तार खां ग़ुलाम अब्बास मीराणी मेयो ख़ान मीराणी प्रोग्राम ॿुधो पिया तव्हांजा लख थोरा प्रोग्राम पसंदि आहे हिन जे लाइ असीं अवांजा शुक्रगुज़ार आहियूं ॿी ॻाल्हि कंदासीं त मूं जीअं अवांखे चयो त वणनि जा फ़ाइदा हिन बारे में जेको माहौल ठहे थो उन बारे में मूंखे वणनि जा फ़ाइदा वधि खां वधि लिखी मोकिलियो तहरीरूं मुंहिंजे नालनि सां शामिलु कंदसि पर इहा ॻाल्हि कयां थी त बिल्कुलु सुठियूं तहरीरूं लिखी मोकिलियो हिकिड़ो ख़त मिलियो आहे असांखे ख़ैरपुर नाथन शाह खां जमादार कमरदीन लाडर शाहनवाज़ लाडर अब्दुल हमीद लाखीर ऐं राजा बख्शल ईरानी हिन लिखियो आहे त असांजूं ज़ातियूं जेके आहिनि ग़लति था वठो ऐं सही नथा पढ़ो जेकॾहिं असांजी ज़ात लाखीर आहे त लाडर था पढ़ो अदा ईअं करे थियो त न आहे त थी सघे थो तकड़ में या ग़लती में ईअं थी वियो हुजे बाक़ी ॼाणी वाणी लाखीर खे लाडर केरु थो पढ़ी सघे ऐं एतिरो बि माण्हू कोन्हे जेकॾहिं सेंस मुक़ाम कोन्हे त पंहिंजी लाखीर खे लाडर करे पढ़े जल्दी में ईअं थी सघे थो पर ॼाणी वाणी न जेकॾहिं न
ज़ात या कॾहिं ॻोठ जो नालो या शहर जो नालो ग़लति न वरितो वञे, पर इतफ़ाक़ आहे त कॾहिं जल्दी में ईअं थी वेंदो आहे। ऐं कोटड़ी में असांजो प्रोग्राम ॿुधनि पिया मोहम्मद ख़ान चांडियो, ख़ादिम हुसैन चांडियो, सूफ़ी फ़क़ीर चांडियो ऐं हिन सां गॾु बिलाल जेको आहिनि उहे बि प्रोग्राम ॿुधनि पिया। ॿुधो जुमो ख़ान कलोई खां, चाकर ख़ान कलोई, ताजो ख़ान कलोई ऐं अनीशर ख़ान कलोई लिखनि था त असां ॿ वण पोखिया आहिनि, हुनजी हिफ़ाज़त कयूं था। वण पोखो हुनजी हिफ़ाज़त कयो, यकीनन फ़ाइदो अव्हांखे ई रसे थो। चोर जमानी खां नाज़नगर खान जमाली मोहम्मद हाशिम जमाली मोहम्मद ज़करिया जमाली पंहिंजे साथियुनि समेत प्रोग्राम ॿुधनि पिया ऐं पसंदि कयो अथनि ऐं चवनि था त असां पाण फ़ैसिलो कयो आहे त हाणे असां वण पोखींदासीं। बिल्कुलु तव्हांजी केरु बि न रोकींदो, वण पोखियो इहो हिकिड़ो सुठो अमल आहे जेको जारी रहणु खपे। ॻोठ ढालू ख़ासि केली खां, नबी बख़्श ख़ासि केली, मोहम्मद रहीम पप्पू ख़ासि केली, अब्दुल मालिक ख़ासि केली, हिननि बि लिखियो आहे त असां हिन प्रोग्राम जी जेतिरी बि वाखाण कयूं असां घटि आहे, असांखे तमामु घणो प्रोग्राम पसंदि आहे ऐं तव्हांजी महिरबानी। ऐं जीअं असां दरगाह शाह शकर खां हाजी मोहम्मद छतल रिद नज़ीर त असां प्रोग्राम साईं सताबी धरती शौक़ सां ॿुधंदा आहियूं। असांखे कचहरी बि वणंदी आहे, ॼाण ॾींदा आहे। तव्हांजी महिरबानी। साईं सताबी धरती तव्हां ॿुधो था, तव्हांखे पसंदि थो अचे, हिन लाइ असीं तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं। तव्हां ख़त लिखियो, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। नंढे अलाइण खां बशीर गुल सुमरो, सिकंदर अली सुमरो, वफ़ा अब्दुल्ला जरवार सरवर ख़ादिम क़ाइम ख़ानी शहज़ाद वली रज़ा सुमरो, तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो आहे, हिन लाइ तव्हांजी बि महिरबानी। ईंदड़ हफ़्ते जो सुवालु तव्हांखे नोट कराईंदी हलां त ईंदड़ हफ़्ते जो सुवालु आहे वणनि जे बारे में। वणनि जी हिकु अहमियत आहे या वणनि सां जेके फ़ाइदा आहिनि उन बारे में 3 या 4 शयूं मूंखे लिखी मोकिलियो पंहिंजे नालनि सां ऐं यकीनन जेका ख़ूबसूरत तहरीर हूंदी आहे बिल्कुलु चवंदसि उनखे, उन्हनि ख़ूबसूरत तहरीरुनि खे इन ई नाले सां यादि करे शामिलु कयो वेंदो। ऐं 2 या 3 तव्हांखे चवां थी वधि खां वधि लाइनूं जेके आहिनि उहे लिखी जल्दी खां जल्दी ख़त पंहिंजा पोस्ट कयो त जीअं मूंखे मिलनि। प्रोग्राम खे पसंदि असांजे खोड़ सारे महिरबाननि कयो आहे। ॻोठ आलम ख़ान जरवार खां रियाज़ हुसैन जरवार, ॻोठ राणा बाई खां हमराज़ बलोच, ख़ादिम हुसैन चांडियो ऐं इन खां अलावा ॻोठ हाजी खमीसो राजड़ खां मोहम्मद इसाक़ राजड़, अकरम अली राजड़ ऐं ॿियो नालो ॻोठ फ़तेह अली शर खां न्याज़ अली न्याज़ शर, रसूलपुर खां वफ़ा हुसैन अली शर बलोच ऐं राजवा खां वफ़ा मुनवर जमाली, बेगरा मोरी खां आजिज़ रब ॾिनो समूह, शकील अहमद समूह प्रोग्राम ॿुधे पियो पसंदि पियो करे। ॻोठ बख़्श अली किशकोरी में ज़फ़र अली किशकोरी, तव्हांजी महिरबानी। मंदबाई खां अली असगर शाह बुखारी, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। ऐं इन खां अलावा असांजा ॿिया जेके बि महिरबानी प्रोग्राम ॿुधनि पिया असीं हिनजा थोराईंदा आहियूं। मस्त पोज़दार खां अब्दुलसलाम पोज़दार, ॻोठ हाजी महकमदीन पवर, किपरे खां ॾाढ़ू पांडे राई, जॾे खां अली हसन ख़ासि केली, बुलेट कुल कोई तरह खां गुल हसन नोड़ियो, नूर हसन नोड़ियो, ॻोठ हाजी बोलो जानियो खां बेवत सोडल पीर ऐं ॻोठ मसूद केरियो खां कमर समान डायरी, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे। सवाल मूंखे ख़बर बीहण थी चवां त वणनि जे फ़ाइदनि जे बारे में असांखे लिखी मोकिलियो त कहिड़ा वण लॻाइण सां कहिड़ा फ़ाइदा थींदा। ईंदड़ हफ़्ते मूंखे अव्हांजी तहरीरुनि जो इंतज़ारु रहंदो कि जेकॾहिं कहिड़े ॻोठ जी या कंहिंजे नाले जी पढ़ण में मूंखां ग़लती थी हुजे त माज़रत। ईंदड़ हफ़्ते ताईं प्रोग्राम साईं सताबी धरती मां शकुर था लिखी ॾींदा। इजाज़त, अल्लाह निगहबान। ठीकु 11 वॻे तव्हां